उमरकोट में ॾाहे दानिश्वर ऐं जसकम जे अॻूणे चेयरमैन अब्दुल वाहिद आरिसर जी 70हीं सालगिरह संदसि ॻोठ उनड़ आबाद में मल्हाई वई। सालगिरह तकरीब में जसकम चेयरमैन असलम खैरपुरी, अमीर आज़ाद पंवर, अरबाब भील, साले आरिसर, नाले वारे अदीब ताज जोयो ऐं ॿियनि मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी, जंहिं बाद केक काटियो वियो। उन मौके ते खिताब कंदे जसकम चेयरमैन असलम खैरपुरी चयो त अब्दुल वाहिद आरिसर फ़िक्र साईं जीएम सैयद सां आख़िरी दम ताईं निभायो। हुन चयो त उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके सिंध खे पंहिंजी माउ तस्लीम कनि था उहे असांजा भाउर आहिनि। अमीर आज़ाद पंवर चयो त जबर जे करे क़ौमी कारकुननि खां वफ़ादारियूं तब्दील करायूं पियूं वञनि। हुन चयो त आरिसर साहब फ़िक्र सैयद खे सिंध जे झरझंग में फैलाए क़ौमी कारकुननि खे उत्साहियो। तक़रीब खे अरबाब भील, सरमद मीराणी, ताज जोयो ऐं अज़ीज़ किंजराई पिणु खिताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।